नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे वफ़ाक़ी हुकूमत नई माली बजट 11 जून ते पेश कंदी। सदर समावारी मख़सूसी मावन फिरदौश आशिक़ अहमद चयो त बजट तहरीक इंसाफ़ जे मंशूर जी अक्साई कंदी। बजट जे हवाले सां ग़लत रिपोर्ट पधरी कई वई है। ख़ासि मामन शहज़ाद अकबर चयो है त बजट में मैशियत जे हवाले सां रोड मैप पेश कयो वेंदो। इस्लामाबाद में ख़ासि मामन शहज़ाद अकबर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फिरदौश आशिक़ अहमद चयो त मुल्क जी ज़रूरतनि खे नज़र में रखंदे बजट पेश कई पई वञे। वज़ीर आज़म हिन बजट जो केतिरा ई भेरा जाइज़ो वरितो। सदर समा वारे ख़ासि माण्हुनि चयो त शहीद एहलकार क़ौम जो असासो आहे। क़बीले इलाइक़नि में हलंदड़ माण्हुनि तमामु घणियूं क़ुर्बानियूं ॾेई मुल्क खे दहशतगर्दी खां महफ़ूज़ बणायो आहे। फिरदौश आशिक़ अहमद चयो त वफ़ाक़ हुकूमत पंहिंजी पहिरीं बजट 11 जून ते पेश कंदी। ख़ासि मामन शहज़ाद अकबर चयो त मुल्क में एहतिसाब जो अमल जारी आहे। पाकिस्तान जे किरियल इकनॉमी कंहिंखां लिकियल न आहे। शहज़ाद अकबर चयो त परॾे में पाकिस्तान जे असासनि बाबति बरतानवी सां MOU ते सही कई आहे। जंहिं बि असासे डिक्लेयर न कया आहिनि 30 जून ताईं कराइनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी